जी दोस्तों, अॼु असांजी भेनरूं असां सां गॾु मौजूदु आहिनि। तव्हां ॾिसी सघो था अॼु असांजी भेनरूं मौजूदु आहिनि ऐं उस्ताद सभु तयारी में आहिनि। हिते मुलाज़िमनि जो वॾो रश थी वियो आहे, तव्हां ॾिसी सघो था। तव्हां ॾिसी सघो था सपला वारा बि पहुची चुका आहिनि, वाज़ वारा सपला वारा सभु पहुची चुका आहिनि। वॾे अंग में जो उस्ताद मौजूदु आहिनि। हिते थोड़ी देरि में रैली निकिरंदी, रैली प्रेस क्लब में पहुचंदी। जगह घटिजी वई आहे, एतिरा उस्ताद आहिनि, एतिरा माण्हू आहिनि, ऐं जगह सफ़ा कोन्हे ऐं वेहण जे लाइ मुलाज़िम एतिरा आहिनि त 1 2 3 4 5 6 शामियाना। हाणे असां तव्हांखे ॾेखारींदा हलूं